नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही में वाही पांदी में डॉक्टर जी मुबीना गिरफ़्त सबबि ग़लत इंजेक्शन लॻण सबबि फोत थी वियल नौजवान ज़ाहिद लगारी के वारसन लगारी बिरादरी SUT ज़िला दादू जी अॻवाणनि ऐं कारकुननि जो ग़ुलाम कादिर लगारी, शाह मोहम्मद लगारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में मखदूम बिलावल पारक खां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे दादू जोही रोड ते धरणो हयो पियो। रिपोर्ट मुश्ताक अली रोडनानी मुताबिक़ इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाईंदे इल्ज़ाम हयो त कुझु ॾिहाड़ा अॻु वाही पांदी में डॉक्टर जी मुबीना गिरफ़्त लापरवाही ऐं ग़लत इलाज करण सबबि तड़पी फोत थी वियो आहे। जिन्हनि चयो त फोत थी वियल नौजवान जो कातिल डॉक्टर आहे। इंतज़ामिया इन ख़िलाफ़ को बि तहरुक नाहे वरितो न वरी उनखे गिरफ़्तार करे का सज़ा ॾिनी वई आहे। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी, वज़ीर आज़म पाकिस्तान समेत आला इख्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे घुर कई आहे त जल्द खां जल्द मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराए नौजवान जे ग़लत इलाज में मुलविस डॉक्टर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। ऐसा बुरा हरा बके